मुस्लिम लीग नून आम चूंडुनि में धांधली जे इल्ज़ामनि खे हिकु दफ़ो ॿीहर रद्द करे छॾियो। ख्वाजा आसिफ चयो आहे त ॻूणे कमिश्नर जे इल्ज़ामनि जी हक़ीक़त साम्हूं अची चुकी आहे। इलेक्शन कमीशन मामले जी जाच लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। इलेक्शन में रुॻो आरओज़ ऐं डीआरओज़ खे इख़्तियार ॾिना वेंदा आहिनि। मलिक अहमद ख़ान जो चवणु आहे त परॾे मां आम चूंडुनि बाबति वावेला कई पई वञे। आम चूंडुनि जा नतीजा क़बूल न करणु पीटीआई जी पुराणी आदत आहे। जिते पीटीआई कामयाब थी, छा उते बि धांधली थी आहे? 9 मई वाक़िए जे ज़िम्मेवारनि तारीख़ मां को बि सबक़ हासिल न कयो। अता ताड़ जो चवणु आहे त निगरान हुकूमत खे आरओज़ खे धमकियूं ॾियण जो नोटिस विझणु घुरिजे। ठठी ऐं सिजावल में क्लीन स्वीप जी ख़ुशीअ में पीपी तरफ़ां पावर शो। मकली में जलसो थी रहियो आहे। पिंडाल तयार। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कारकुननि जी वॾे अंग में आमद। मुस्लिम लीग नून पीपी खे 3 सालनि ऐं 2 सालनि जी हुक्मरानी वारो फार्मूलो पेश करे छॾियो। पीपल्स पार्टी तरफ़ां मुस्लिम लीग नून जो फार्मूलो क़बूल करण खां इनकार। हुकूमत ठाहिण बाबति नून लीग ऐं पीपी जी ॻाल्हियुनि वारी कमेटी जो इजलास। सिंध टीवी न्यूज़ इजलास जी अंदरूनी कहाणी हासिल करे वरिती। ज़रीअनि जो चवणु आहे त नून लीग 3 साल ऐं 2 साल हुकूमत करण वारो फार्मूलो पेश कयो। लीगी अॻवाननि जो चवणु आहे त 3 साल असां हुकूमत कयूं ऐं 2 साल अव्हां कयो। अव्हां खे मैंडेट मिलियो आहे, अव्हां ई 5 साल हुकूमत कयो। पीपी जे वफ़द जो नून लीगी कमेटी मेंबरनि खे जवाब। गज़ा ते इसराइली फ़ौजी बमबारी जे नतीजे में वधीक 150 फ़लस्तीनी शहीद, 158 ज़ख़्मी। शहीदनि जो अंग 28,858 ताईं पहुची वियो। हमास सरबराह इस्माइल हनिया जो चवणु आहे त गज़ा में मुकमल जंगबंदी ताईं ॻाल्हियूं न थींदियूं। इसराइली फ़ौजी वापसी ऐं घेराव जो ख़ात्मो बि मुतालबनि में शामिल आहिनि। समूरा फ़लस्तीनी कैदी बि आज़ादु कया वञनि। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त हमास जे मुतालबनि में तब्दीली ताईं ॻाल्हियुनि जो फ़ाइदो नाहे। समूरा मक़सद हासिल थियण ताईं गज़ा में जंग जारी रखंदा। सकरन जे शादी हाल में 2 नौजवाननि जी तज़लील ख़िलाफ़ JWC जो मुज़ाहिरो। थाणे अॻियां धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त शादी हाल में मानी खाइण ते 2 नौजवाननि जी तज़लील शर्म जोॻो वाक़ियो आहे। मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। JWC तरफ़ां कोटली जी भरिसां बेदर्दी सां क़तल थियल नींगर अली रज़ा हाजाणे जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त नींगर अली रज़ा हाजाणे जे क़तल में बासर मुलविस आहिनि। कातलनि खे वाइखो करण समेत सख़्त सज़ा ॾेई वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। कानपुर में ट्रक ड्राइवर जी बाज़ियाबी लाइ ट्रांसपोर्टनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। कंधकोट शिकारपुर रोड ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त 24 कलाक गुज़रण बावजूदि मुग़ी खे बाज़ियाब न कराए सघी आहे। मुग़ी खे फ़ौरी तौरु बाज़ियाब कराए बेचैनी ख़तमु कई वञे। जरवार वेझो नीगरी सां मुबैना ज़ाती बाबति सिंध टीवी न्यूज़ ते ख़बर हलण जो SSP घोटकी नोटिस वरितो। केस दाख़िल। नीगरी जी अमर जी फ़रियाद ते जवाबदार अलाह बचायो लकारी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा। कोट गुलाम मोहम्मद वेझो घर जे कमरे मां नारी जो फाव खाधल लाश। 30 वरहनि जे अमीर बानो ख़ासकरी जो लाश घर मां हथ अचण ते ॾुख जी लहर। रते देरे भरिसां नौजवान बिजली जी तार मां करंट लॻण सबबि फ़ौत। 32 वरहनि जे लश्करी बिरोही करंट लॻण सबबि दमदणीअ हवाले कयो। बलोचिस्तान में मुख़्तलिफ़ हादसनि जे नतीजे में 6 ॼणा फ़ौत ऐं 5 ज़ख़्मी। कोयटा में गाॾी ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 3 ॼणा ज़िले जो शिकार। ओथल में कोस्टल हाईवे ते 2 बसुनि में टक्कर, 3 ॼणा फ़ौत ऐं 5 ज़ख़्मी। पाकिस्तान सुपर लीग में 2 मुक़ाबला थी रहिया आहिनि। पहिरीं मैच में पेशावर ज़ल्मी जो मुक़ाबलो कोयटा ग्लेडिएटर्स सां थींदो। ॿी मैच में मुल्तान सुल्तान्स ऐं कराची किंग्स आम्हूं साम्हूं।